अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नावल निगार सिराज किस्त 5। चोॾींहं जी चांडाण सिंध जे आसमान ते ईअं खिड़ंदी आहे जीअं कंहिं नई सुहागिण जे मुंहं में हया ऐं हिजाब जो रंग। पर अॼु त चोॾींहं जो चंड ईअं काराटियल हो ॼण कंहिं ॾोहागिण जो वरलाप। आसपास वेठलनि जे दिलनि में दर्द जो दूंहों बणिजी वियो। महरूअ जूं अखियूं ज़रे ज़रे चंड ॾांहुं खॼी थिए वयूं। हिन जे दिलि थे चाहियो त की कारा ककर कारूंबार खां अची चंड खे ढके छॾीनि, जीअं हिननि जो चौरो ऊंदहि जे ताबूत में बंदि थी वञे। अॼु चंड हिन जो दुश्मन हो, हिननि जे लोढ़े जो दुश्मन हो, हिननि जे चौरे जो वेरी हो, हिननि जे ॻोठ जो वेरी। ओचितो कंधी रंभ कई ऐं हिन खां हिकु डिघो छिरिक निकिरी वियो। हिन जो सॼो बदन रफण लॻो। सख़्तु काड़ो हूंदे बि हिन जे जिस्म में अझल सीअ जूं मेखूं चुभंदियूं वयूं। हिन जे दिलि मां पारातो निकिरी वियो। मुई नास थी, अॼु राति त चुप रह। उहे ॾकंदे ॾकंदे उथी ऐं घणा मंझीअ तां दिले खे लेटाए पाणीअ जी छल भरियाईं ऐं पंहिंजे सुकल ठूठ चपनि ताईं आंदाईं। हिन खे ईअं महसूसु थियो ॼण छल जे ठिकर ऐं हिन जे चपनि में फ़र्क़ु न हो। पाणी हिन जे चपनि खे आलो करण बदिरां वधीक उञाईंदो वियो। हिन जे तारूअ में चुभंदड़ कंडा वधीक आला थी हिन जे निड़ीअ खे वधीक लहसाइण लॻा। हथ जे ॾकण जे करे छल जी ठिकरी हिन जे ॾंदनि सां लॻी अहिड़ी कड़कड़ करण लॻी जंहिंजो आवाज़ हिन सम्झो त भाॼेस खे जाॻाए विझंदो। हिन हिरास जी कंध मोड़े पोयां निहारियो जिते भाॼेस सुतल हुई। भाॼेस जे मौजूदगीअ जो अहसासु नए सिरे ईंदे ई हिन जे हथनि जी ॾकणीअ खे ॼण त धीरज अची वियो ऐं हिन पाणीअ सां भरियल छल ख़ाली करे छॾी। पर हिन जी उञ ऐं उसाट न लथी। हिन छल खे वरी भरण लाइ दिले जे कुंगर ताईं आंदो ऐं पाणीअ जे बदिरां दिलो घणा मंझीअ जे चौक तां थिड़ियो हिकु वॾी टाकुए ठकाव सां अची हेठि किरियो। हिन जे हिकिड़े पेर जो आंगूठो दिले हेठां अची वियो ऐं हिन खां दांह निकिरी वई। आई अल्लाह! भॻल घड़े जूं ठिकरियूं परे परे पकिड़िजी वयूं ऐं उछलंदड़ पाणीअ हिन जे चोले जे आगे ऐं सुथण जे पांचनि खे पिसाए छॾियो। आवाज़ ते भाॼेस छिरक भरे उथी ऐं डोड़ंदी वटसि पहुती। अईअ मां छा थियो? हिन को बि जवाबु न ॾिनो। उते ई वेही रही ॿिन्ही हथनि सां खणी ज़ख़्मी पेर जे पॿ खे झलियाईं। चंड जे रोशनीअ में दिले जे भोर भोर थियल ठिकरियुनि ऐं हारियल पाणीअ खे ॾिसी भाॼेस सम्झी वई। बाबू अम्मा पुछियाईं, अम्मा धकु त कोन लॻी? हिन वरी बि को जवाबु कोन ॾिनो, रुगो ज़ोर सां पेर जे पॿ खे निपुड़ींदी रही। सूर खां हिन जे अखियुनि में लुड़क पोसरण लॻा। ऐं छोरी ॾिसां त। भाॼेस हेठि झुकी हिन जे पेर खे ॾिठो। आंगूठो सॼो रतायल हो ऐं नह वटि रतु मिड़ी आयो हो। नह खां मथे ॾोॾो नीरो कारसरो थी वियो। पाणीअ में आले थियण करे सुथण मुरए वटि चिंबड़ी पई हुयसि। भाॼेस आहिस्ते आहिस्ते हिन खे उथारियो। उथी बि पेर ते थोरो ई ज़ोर ॾिनई त खांसि वरी दांह निकिरी वई। अल्लाह मुयसि! ऐं वरी उते ई वेही रही। आवाज़ ते भाणस बि उथी आयो। हिन खे पट ते वेठल ॾिसी हू बि सम्झी वियो त धकु को ज़ोराए थो लॻो हुअसि। थोरो निड़ी कुल्हनि में बांह विझी हिन खे उथारींदे चयाईं, मिलियो ई ख़ैरु थींदो। शाबस, हंध ताईं हली ॾिस। भाउ जे भाकुर जे पाॿोअ में घड़ीअ लाइ हिन खां सूर विसरी वियो ऐं मंडकाईंदे हंध ताईं हली आई। भाॼेस झट में चुल्ह दुखाई हैड जो पहो ठाहिण लॻी। भाणस हिन जी टंग ड्रिघाड़े आंगूठे ते आरूस लाइ हथु रखियो त हिन खां वरी दांह निकिरी वई। अञा उहा दांह हिन जे निड़ीअ में ई हुई त हिकु ख़ौफ़नाक ठकाव थियो ऐं पोइ हिन ॾिठो भाणस उछल खाई ऊंधे मुंहुं हिन जी पेरांधीअ खां थेड़ खाई वञी पट ते किरियो। हिकु नई दांह हिन जी निड़ीअ बदिरां हिन जी दिलि मां निकिती। भाऊ! हिन जी रड़ चांड्रोकीअ खे कंबाए छॾियो। उहो सट ॾेई उथी। हिन खे पंहिंजो ज़ख़्मी पेर बि यादि न रहियो ऐं थाॿिड़िजी भाउ ताईं आई। उहो उते ई वेही रही भाउ खे सिधो करे हिन जो कंधु हंज में रखी अखियुनि अॻियां ईंदड़ ऊंदाहि मां हिन ॾिठो यार मोहम्मद जे मुंहं जो हिकिड़ो पासो लोणीअ खां खाॾीअ ताईं ईअं चिचरियल हो ॼण कंहिं मुॾी कातीअ सां मांस कोरे छॾियो हुजेसि। लोणी वटि हिकु सोराख़ मां रतु बोड़िया ॾेई वही रहियो हो। कुझु रतु कैड़ीअ तरफ़ वारनि में विरछिजी वियो। कुझु बंदि थियल अख मां वही मांस कोरियल मथे ॼाड़ीअ खां मां
अंदरि हिन जे निड़ीअ तरफ़ वहंदो थी वियो। यार मोहम्मद जे निड़ीअ मां खर खर जो आवाज़ु ईअं अची रहियो हो ॼण को वाढो काराईअ सां काठी कपे रहियो हो। रखी रखी भाणस जे जिस्म में ओचिती उछल थिए आई ॼण का जहिड़ी मच्छी पाणीअ खां ॿाहिरि उछलूं ॾींदी हुजे। हिन उन महिल पंहिंजे भाकुर खे वधीक भीड़े ते छॾियो। आसपास थींदड़ फायरनि जे ख़ौफ़नाक पड़ाड़नि जे बावजूदि हिन जो अंदरि सुनसान थी वियो ऐं बिना कंहिं इरादे जे हिन पंहिंजे पोतीअ सां यार मोहम्मद जे अखि ॾांहुं वेंदड़ रतो कयो। ओॾीअ महिल ओचितो हिन ॾिठो भाणस जी अखि अधोखारी खुली ऐं पोइ सॼी खुली पई। उहा अखि घड़ीअ लाइ हिन खे घूरींदी रही। हिन भायो ॼण त उहा अखि कुझु चवणु चाहींदी हुजे। पोइ हुन अखि मोट खाधी। यार मोहम्मद जे जिस्म में हल्की उछल आई ऐं अखि जी माणकी मथे छिकिजी वई। ॿिनि खवरनि हथनि हिन जे कछनि में हथ पॿाए हिन खे छिकियो। ओचितो छिक अचण ते भाणस जो कंधु हिन जे हंज मां लड़की पट ते किरी पियो। हिकिड़ो हथु हिन जे कच्छ मां निकिरी हिन जे वात ऐं नक ते फॿी वियो। उन हथ जे कराई हिन जे खाॾीअ हेठां अची ठूठ वटां हिन जे कंध में वकोड़जी वई। ॿियो हथु बि कच्छ खां निकिरी हिन जे छातीअ खां थोरो हेठि वकड़ खाई हिन जे ॿांह में फॿी वियो ऐं हिन पाण खे मथे खजंदो महसूसु कयो। घड़ीअ लाइ ओपरे उगरे पघर जी बूई क्याड़ीअ खां थींदी हिन जे मग़ज़ में फैलिजी वई। उन वक़्तु हिन हल्की सरगोशी ॿुधी, रहिस ॿांह सोघी आहे, तव्हीं हलो जीप ते, आउं खणियो थो अचांसि।